खोड़ा में 3 महीना अॻु मुबैना तौर क़तल थियल गंबड़ वासी गुलाम सरवर शेख जे वारसनि वाक़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वीडियो लिंक ते मौजूद है इकबाल अबड़ो। जी अखबार जी मौजूद आहियूं प्रेस क्लब खोड़ा ते जिते गंबड़ वासी जिन जो चवणु आहे त 3 महीना पहिरियों संदन वालिद फ़ौजी गुलाम सरवर शेख के जो है सो घुराए करे जो है सो जवाबदारनि क़तल कयो आहे। अॼु उन सिलसिले में वो हिते क़ुरान शरीफ़ खणी औरतूं जेके आहिनि ॿार मासूम ॿार एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन हवाले सां उन्हनि खां पुछूं त उन सिलसिले में वो छा पिया चवनि। सदाम हुसैन जिंजण खलाबाद केटीअ जो आहे जेको असांजो वासदार हुयो बचे ॿारे अचण वञण हो। जंहिं बाबा के घर अची दावत ॾिनी त अचो असांजे ऐं दावत खाई वञ। गाॾी नई ॾिसी ऐं कुझु ॾेतलेती का हुई पैसनि जी वग़ैरह उन जे हिसाब सां लालच में अची करे बाबा के रस्ते में शहीद कयो। मुंहं में धक हणी करे ऐं उनखे फिटो करे छॾियनि गाॾी मथां ॾिननि त जीअं माना एक्सीडेंट आहे। हिन महिल ताईं त SHO निसार अहमद खोखर जेको आहे गुलू सियाल जो आहे यको असांखे आसरा ॾींदो आयो। DSP गंबड़ वारो शाह साहब जंहिं माना इंक्वायरी कई 2 दफ़ा उन चक्कर में गिरफ़्तार करे सदाम हुसैन जिंजण के थाने गुलू सियाल ते खणी आहे। उते निसार अहमद खोखर जो आहे पैसा वठी करे कुझु केतिरा बि जवाबदार मां हथ कढिया बक़ाया असांखे जवाब न ते तव्हांजी FIR न थींदी। को बि असांजा इंसाफ़ हिन महिल ताईं न थियो आहे। असांजी अपील आहे SSP खैरपुर साहब ऐं DIG सखर जेके वस वारा अमलदार आहिनि आला अमलदार सभिनी खे असांजी अपील आहे गुज़ारिश आहे हिननि न्याणियुनि जे सदके हिन क़ुरान जे सदके असांजी मदद कनि। हिन महिल ताईं असांजे सूबेदार कुझु बि न कयो आहे। पैसा खाई करे असांजे पीउ जो खून लोड़े थो। हिननि क़ुराननि जे वास्ते असांखे इंसाफ़ खपे। जिंजण सां जेको आहे सो उन बाबा के घुराए असांजे बाबा के क़तल करे छॾियो आहे। असांखे इंसाफ़ कयो। नईम खरल के बि अर्ज़ु आहे असांजो हिन क़ुरान जो वास्ते। मुंहिंजे मुड़ुस जो क़तल थियो आहे इहो नईम खरल के भी असांजो अर्ज़ु आहे SP के DIG सखर के ऐं नईम साहब पंहिंजे इन केटीअ मां मुंहिंजे घर वारे जो खून ज़ाहिर कराए ॾे मुंहिंजो इंसाफ़ करे। जी मुज़ाहिरीन जेको आहे उहो FIR दाख़िल करण लाइ SSP खैरपुर ऐं नईम अहमद MP नईम अहमद खरल खे इहो मुतालबो कयो आहे त इन क़तल जी जेको आहे FIR करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। जी।